अस्सलाम वालेकुम। मैं मंसिरी मिटवर बाबा आला मौजू किताबी ॻाल्हियूं पार्ट नंबर 1 पहिरियों कुझु माण्हू ॼण ख़ुशबू वांगुरु हूंदा आहिनि, वक़्ती तरह असां वटि बि कोन हूंदा आहिनि, गॾु बि कोन हूंदा आहिनि। कुझु माण्हू ॼण ख़ुशबू वांगुरु हूंदा आहिनि, वक़्ती तरह असां वटि बि कोन हूंदा आहिनि, गॾु बि कोन हूंदा आहिनि। नज़र बि कोन ईंदा आहिनि उन्हनि माण्हुनि जी चाहत उन्हनि जूं ॻाल्हियूं, नज़र बि कोन ईंदा आहिनि उन्हनि माण्हुनि जी चाहत उन्हनि जूं ॻाल्हियूं, उन्हनि जो ख़ुलूस असांजे सोच में हूंदा आहिनि। कुझु माण्हू ॼण ख़ुशबू वांगुरु हूंदा आहिनि, वक़्ती तरह असां वटि बि कोन हूंदा आहिनि, गॾु बि कोन हूंदा आहिनि। कुझु माण्हू तावीज़ वांगुरु हूंदा आहिनि, कुझु माण्हू तावीज़ वांगुरु हूंदा आहिनि, उहे जॾहिं बि मिलंदा आहिनि उन्हनि मां शफ़ा मिलंदी आहे, अहिड़ा हूंदा आहिनि। कुझु माण्हू ॼण ख़ुशबू वांगुरु हूंदा आहिनि, वक़्ती तरह असां वटि बि कोन हूंदा आहिनि, गॾु बि कोन हूंदा आहिनि। मूं तो में मोहबत जी शबीह ॾिठी आहे, मूं तो में मोहबत जी शबीह ॾिठी आहे। असांजे लफ़्ज़नि में ज़िंदगीअ जे हर पहलूअ में बहकंदा रहंदा आहिनि। कुझु माण्हू ॼण ख़ुशबू वांगुरु हूंदा आहिनि, वक़्ती तरह असां वटि बि कोन हूंदा आहिनि, गॾु बि कोन हूंदा आहिनि। तुंहिंजी निस्बत मोहबत आहे, तुंहिंजी निस्बत मोहबत आहे। सुठे इख़्लाक़ वारा माण्हू दिलि में रहिजी वेंदा आहिनि। कुझु माण्हू ॼण ख़ुशबू वांगुरु हूंदा आहिनि, वक़्ती तरह असां वटि बि कोन हूंदा आहिनि, गॾु बि कोन हूंदा आहिनि। तूं उन्हनि मां हिकु आहीं, तूं उन्हनि मां हिकु आहीं जेके वाजिबुल मोहबत हूंदा आहिनि। कुझु माण्हू ॼण ख़ुशबू वांगुरु हूंदा आहिनि, वक़्ती तरह असां वटि बि कोन हूंदा आहिनि, गॾु बि कोन हूंदा आहिनि।